नासिम हेडलाइंस वरिठियों वाक़िया के नासी अबुल सिद्रासी पुलिस सरदारी चलवाट पेरे निये चई छडियो हो इनन बेसमझन का हुकूमत न हलंदी इंशाअल्लाह इन हाउस तब्दीली जल्द ईंदी इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेशी दौरान साफ़िन जे सवालन जा जवाब ॾींदे आसिफ अली सरदारी चयो त जेकी आवाम जो हालतूं आहिनि हुकूमत कुझु नथी करे सघे अगई चई छडियो हो त हुकूमत हलाइण इन्हनि नामाकुलनि खां ज़ोर आहे पीपल्स पार्टी जे पीडीएम में ॿीहर शमूलियत के हवाले से पुछल सवाल के जवाब में अबुल आसिफ अली ज़रदारी चयो त मुंहिंजो नाहे ख़्याल त पीपल्स पार्टी पीडीएम में ॿीहर शामिल थींदी अवां के आगाह कई पिया अबुल आसिफ अली ज़रदारी चलवाट पेरे ॾींहुं चई छडियो हो इन्हनि बेसमझन का हुकूमत न हलंदी इंशाअल्लाह इन हाउस तब्दीली जल्द ईंदी इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेशे दौरान साफ़िन जे सवालन जा जवाब ॾींदे आसिफ अली ज़रदारी चयो त जेकी आवाम जो हालतूं आहिनि हुकूमत कुझु नथी करे सघे पीपल्स पार्टी जे पीडीएम में ॿीहर शमूलियत के हवाले से पुछल सवाल के जवाब में अबुल आसिफ अली ज़रदारी चयो त मुंहिंजो नाहे ख़्याल त पीपल्स पार्टी पीडीएम में ॿीहर शामिल थींदी पीपल्स पार्टी से पीडीएम में ॿीहर शमूलियत के हवाले से पुछल सवाल के जवाब में अबुल आसिफ अली ज़रदारी चयो त मुंहिंजो नाहे ख़्याल त पीपल्स पार्टी पीडीएम में ॿीहर शामिल थींदी